ऐं तव्हांजे साम्हूं हींअर असां सभिनी जा अज़ीज़ ॿार, तव्हां सभिनी इन्हनि खे चङी तरह सुञाणो। इन्हनि घणा ई शोज़ कया आहिनि, उल्हासनगर जा आहिनि। राशि ऐं रुचि, राशि ऐं रुचि अॼु कमाल था करनि, अॼु ठहनि था भगत। त इन्हनि ॿिन्हिनि प्यारनि सुहिणनि ॿारनि जे लाइ हिकिड़ी सुहिणी तारी। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। दिया पैसे में पन त भरे, दिया पैसे में पन त भरे, होका ॾींदो हलियो राम नाम जा, होका ॾींदो हलियो राम नाम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। बोलींदो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली। मिठी बोलींदो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली। ओ परलाप पयो कन ते, ओ परलाप पयो कन ते, नेण खुलिया साईं सतराम जा, नेण खुलिया साईं सतराम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। साईं कंवर राम जी नंढड़ी उम्र, 8 साल जी उम्र, पेरनि में घुंघरू बदल छम छम कंदा, मथे ते छबो रखियल कुंवरनि जो। साईं सतराम दास साईं कंवर राम जो मिठड़ो आवाज ॿुधी करे अॼु धर्मशाला खां ॿाहिरि निकिरी आया। संत निकिरी ॿाहिरि आयो, अचण साण गले लॻायो। संत निकिरी ॿाहिरि आयो, अचण सां गले लॻायो। ओ तुंहिंजो नालो छा अथई बचड़ा, तुंहिंजो नालो छा अथई बचड़ा, आयो वेठल कहिड़े गांव जा, आयो वेठल कहिड़े गांव जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। पुछंता ओ पुट तुंहिंजो नालो छा अथई? मिसकीन कंवर
अञा मिसकिन चवण साईं सतराम दास जी लूअ लूअ ठरी पई पुट पिता जो नालो श्री भाई ताराचंद रांदो किथे आ जरवारन मुंहिंजो गांव आ पुट धंधो कहिड़ो कंदो आ तव्हांजी सेवा में हाज़िर आहिनि मुंहिंजा कुंवर ऐं मटर साईं चवनि था ओ कंबर ओ मुंहिंजा साईं 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 इहो पंहिंजो परिचय असांखे सुर में तूं ॿुधाए नाम कंवर मां सॾायां पुट ताराचंद जो आहियां नाम कंवर मां सॾायां पुट ताराचंद जो आहियां ज़रवारनि मुंहिंजो गांव ज़रवारनि मुंहिंजो गांव आयूं नौकर तव्हांजे नाम जा आयूं नौकर तव्हांजे नाम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा कोहर साधन सभिनि खाधा जेके कंवर राम आंदा कोहर साधन सभिनि खाधा जेके कंवर राम आंदा ओ वया कोहर तुंहिंजा अघ जी वया कोहर तुंहिंजा अघ जी विष्ण कम करे वई आम जा विष्ण कम करे वई आम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा ओ ॾिया पैसे में पन त भरे ॾिया पैसे में पन त भरे होका ॾींदो हलियो राम नाम जा होका ॾींदो हलियो राम नाम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा भाग खुलिया साईं कंवर राम जा भाग खुलिया साईं कंवर राम जा भाग खुलिया सारी संगत जा भाग खुलिया बालक मंडलीअ जा ज़ोरदार तारियूं ये तव असांजी राशि ऐं रुचि ऐं मां इन्हनि जी माउ असां चवंदा आहियूं असांखे सिंधी ॻाल्हाइणु नथो अचे असांजे कलाकार शिकायत कंदा आहिनि कि सिंधी में कलाकार न आहिनि मां सैल्यूट कंदमि उनजी माउ खे बि हर का शो में पंहिंजे ॿारनि खे एॾा सुहिणा सुहिणा गीतनि ते डांस कराईंदी आहे तव्हांखे बि सैल्यूट आहे रुचि ऐं राशीअ जी मम्मीअ खे